दोस्तों ॻाल्हि था कनि त कंहिं ज़माने में थर जे हिकिड़े टुकरे ते हिकिड़ो राजा राज कंदो हो, जंहिंजे इंसाफ़ जी कहिड़ी ॻाल्हि कजे। संदसि राज में शींहं ऐं ॿकरी हिक ई तड़ तां पाणी पीअंदा हुआ। संदसि दस्तूर हो त रोज़ राति जो चमड़ा पोश करे सॼे शहर जो गश्त कंदो हो ऐं रैयत जी ॾुख सूर में संभाल लहंदो हो। खेसि अल्लाह जो ॾिनो सभु कुझु हो, पर वेचारे खे औलाद कोन हो। इहो ई हिकिड़ो ॾुख अंदर में हुअसि। केतिरा ई पीर फ़क़ीर साधु संत पुछियईं, पर औलाद न थियणो हो सो न थियो। नेठि रज़ा ते राज़ी रहणु चङो सम्झी माठ करे वेही रहियो। चए त धणी राज़ी थियो त पाण ई औलाद ॾींदो। हिकिड़े ॾींहुं उन शहर में हिकिड़ो परदेसी फ़क़ीर आयो, जंहिं अचण सां अहिड़ियूं त करामतूं ॾेखारियूं जो सॼे शहर में संदसि नालो वॼण लॻो। हुन जे करामतुनि जी ख़बर राजा खे बि पई। सो हिकिड़ी राति पंहिंजे नसीब आज़माइण जे लाइ चमड़ा पोश करे फ़क़ीर वटि वियो। छा ॾिसे त फ़क़ीर दूहीं दुखायूं ऐं बेरागिण टेकियो वेठो आहे। हीअ बि माठड़ी करे संदसि साम्हूं वञी वेही रहियो। राजा खे ईअं वेठे केतिरी देर गुज़री वई, पर फ़क़ीर ॾांहुंसि ॾिठो बि कोन। आख़िर गच वक़्तु गुज़रण खां पोइ फ़क़ीर कंधु मथे खणी चयो त राजा, तोखे औलाद त थींदो, पर संगतियुनि जी सोबत में रही पाण खे घटि कंदो। राजा वीचारो औलाद जो सिकायल, सो किथे थो इहे ॻाल्हियूं वीचारे। हथ ॿधी चयईंसि त फ़क़ीर साईं, इहो थींदो संदसि भाॻ, वणेसि त सही करे, वणेसि त ऊंधी करे। इहो जवाबु ॿुधी फ़क़ीर वरी बि टुॿीअ में पइजी वियो ऐं राजा सलाम वराए अची घर पहुतो। फ़क़ीर जो चवणु कोन गुथो। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ राणीअ खे उमीदवारी थी। पोइ त सॼे मुल्क में ख़ैर ख़ैरातूं थी वयूं ऐं हर हिकु ग़रीब ग़ुरबो ढापिजी पिया। आख़िर 9 महीननि पुॼाणा हिकिड़ो सदा मलूक पुटड़ो ॼाओ। राजा ख़ुशीअ विचां कपिड़नि में ई नथे मापियो। यकदम ज्योतिषी अची विया ऐं हिसाब किताब लॻाए राजकुमार जो नालो पूना राय रखियाऊं। पूना राय अॼु नंढड़ो सुभाणे वॾो, नेठि अची पढ़ण लाइक़ु थियो। संदसि पढ़ाईअ लाइ शहर जा वॾा वॾा उस्ताद अची गॾु थिया, जिन खेसि न रुगो अक़ुल में भड़ कयो, पर खेसि पहलवानीअ जा बि सभु करतब सेखारियाऊं। पूना राय सां गॾु वज़ीरज़ादो मगधर बि पढ़ंदो हो। गॾु पढ़ंदे पढ़ंदे ॿिन्ही जी हिक ॿिए में अहिड़ी त दोस्ती थी वई जो हिक ॿिए खां सवाइ हिकिड़ी साथ बि न सरंदी हुअनि। मगधर ॾिसण में ॾाढो अशराफ़ थिए आयो, पर अंदर जो अछो कोन हो। चवंदा आहिनि त कारो ॿधु कमरे सां त रंग न मटाए, पर ओसाण ज़रूरु मटाए। सो मगधर जी सोबत मां पूना राय खे बि कुझु कणा मिली विया। कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ राजा गुज़ारे वियो ऐं पूना राय तख़्त ते वेठो, जंहिं वरी मगधर खे पंहिंजो वॾो वज़ीर मुक़ररु कयो। हाणे त मुल्क जो सॼो कारोबार मगधर जे हथ में अची वियो। सो जीअं वणंदो होसि तीअं पियो कंदो हो। न केरु पुछण वारो, न को ॾिसण वारो। पूना राय जो बि मंझसि अहिड़ो एतबार हो जो उन जे बरख़िलाफ़ का बि ॻाल्हि ॿुधणु पसंदि न कंदो हो। मतिलबु त दुनिया हिक पासे, मगधर जो ॿोल ॿिए पासे, त बि मगधर जो पासो सरसूंदो हो। हिकिड़े ॾींहुं पूना राय पंहिंजो लश्कर साण करे शिकार ते चढ़ियो। सॼो ॾींहुं शिकार कंदे कंदे अची नगर वटि पहुतो। सॼे ॾींहं जी मुसाफ़िरीअ सबबि थकिजी बि पियो हो ऐं उञ बि ॾाढी लॻी हुअसि। आस पास निहारियईं त परियां वणनि जो हिकिड़ो झुंड ॾिसण में आयुसि। सो घोड़ो डोड़ाए वञी उते निकितो। वणनि जे झुंड में सांगाह नाले तलाउ हो। पूना राय उते घोड़े तां लही पाणी पी ड्रौ कयो ऐं वणनि जी थधीअ छांव में घड़ी खन आराम करण लाइ वेही रहियो। अञा घड़ी कान गुज़री त नंगर शहर जी हिकिड़ी सुहिणी छोकिरी अची उतां लांघाऊ थी। राजा संदसि सूंहं ॾिसी हैरान थी वियो ऐं अखियूं खुपाए हुन खे ॾिसंदो रहियो। छोकिरी बि ओफटो माण्हूअ खे ॾिसी ऐं बीही रही। ॿिन्ही ॼणनि न की पाण में ॻाल्हायो, न की ॿोल्हायो, रुगो हिक ॿिए खे ॾिसंदा रहिया। कुझु देर खां पोइ आख़िर जॾहिं हूअ हलण वारी थी, तॾहिं राजा दिलि झले खांइसि पुछो त केरु आहीं, किथे रहीं, कहिड़ो तुंहिंजो ॾेह? मारे ई मुसाफ़िरनि खे, का घड़ी तां वेह। यानी ऐं छोकिरी, मुसाफ़िरनि खे मारे ईअं हलियो वञणु तोखे जुगाए कोन थो? का घड़ी मूं वटि वेह ऐं ॿुधाए त तूं केरु आहीं, किथे वेठी आहीं ऐं तुंहिंजो मुल्क कहिड़ो आहे? इन जे जवाब में छोकिरीअ खेसि वरंदी ॾिनी त नालो लैला मुंहिंजो, नगर मुंहिंजो ॾेह, ज़ात रेॿारिण आहियां, घर शहर उभरंदे छेह। यानी ऐं शख़्स, मुंहिंजो नालो लैला आहे ऐं ज़ात जी रेॿारिण आहियां, नगर शहर जे उभरंदे छेड़े ते मुंहिंजो घर आहे। ईअं चई अॻिते हलण लॻी। राजा खे छोकिरीअ जी सुहिणी सूरत वणी वई हुई, तंहिं करे हुन जे वञण ते राज़ी न हो। सो वरी बि ॾाढी आज़ीअ सां चयाईंसि त मारे मुसाफ़िर खे ईअं वञणु वाजिबु न आहे
अचु का घड़ी गॾु घारियूं रमूं मथे राह, यानी ऐं छोकिरी पंहिंजे घूर सां मुसाफ़िरनि खे मारे तोखे वञण वाजिबु नाहे, अचु त का घड़ी गॾु वेही रिहाण करियूं ऐं पोइ पंहिंजी वाट वठूं। पर छोकिरी डप मां आस पास निहारींदे जवाबु ॾिनुसि त चारी मूं ते चौतरफ़ रहण न मुंहिंजे वस, क़िस्मत हीउ कमु कयो जो गॾियासूं ॿई घस, यानी ऐं शख़्स मुंहिंजे पुठियां चौतरफ़ चारी पिया हलनि, तंहिं करे तोसां वेही नथी सघां, क़िस्मत सां राह वेंदे गॾिया आहियूं, सो रस्ते ते कहिड़ियूं रिहाणियूं थींदियूं। ईअं चई लैला पंहिंजो घस वठी हली वई ऐं पूना राय बीठो ॾिसंदो रहियो। हूअ जॾहिं संदसि अखियुनि खां ग़ाइबु थी वई तॾहिं फां थी उते किरी पियो। एतिरे में संदसि लश्कर बि अची पहुतो ऐं राजा जो हीणो हाल ॾिसी हुननि खे ॾाढो अजब लॻो। राजा न की ॻाल्हाए न की ॿोलाए, जीअं थे चयाऊंसि तीअं थे कयईं। आख़िर लश्कर जा माण्हू राजा खे साण करे शहर ॾांहुं मोटिया। वाट ते खेसि घणो ई विंदरायाऊं पर वरियो की बि कीन। आख़िर अची शहर में पहुता। राजा साॻीअ तरह सां माठ करे वञी महलात में वेही रहियो। ॻाल्हाइण ॿोल्हाइण त ठहियो पर खाइण पीअण बि छॾे ॾिनई। नौकर चाकर सभु हैरान हुआ त आख़िर हिन खे छा थियो आहे। राजा वियो ॾींहों ॾींहुं पवणो पवंदो। वज़ीर मगधर किन ॾींहंनि जे लाइ ॿाहिरि वियल हो, सो बि अची पहुतो। यकदम खेसि राजा जी हालत जी ख़बर ॾिनऊं त राजा खे अलाए जे छा थियो आहे। जेकॾहिं 2-3 ॾींहं न खाधाई पीताई त ॻाल्हि हथनि मां छॾाइजी वेंदी। मगधर ॿिया कमकार छॾे राजा ॾे वियो ऐं हुन जी हालत ॾिसी चयईं त नकी कुछी नकी पुछी कहिड़ो वेधन थियोए, सल हक़ीक़त हाल जी कहिड़ो कान लॻोए। ऐं राजा तोखे छा थियो आहे जो ॻाल्हाई ॿोलाहीं बि कोन थो। हाणे समूरी हक़ीक़त ॿुधाए त तोखे कहिड़ो आज़ार अंदर में आहे। वज़ीर जी ॻाल्हि ॿुधी राजा वराणी ॾिनी त मुंहिंजो मर्ज़ ला दवा, तंहिंजी कर न पचार, मूंखे छॾ मुंहिंजे हाल ते वञी पंहिंजो कमु संभार। यानी दोस्त मुंहिंजे मर्ज़ जी का दवाई कोन्हे, मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾे ऐं वञी पंहिंजो कमु संभाल। मगधर ॾाढो चालाक हो, सो राजा जो इहो जवाबु ॿुधी सम्झी वियो त लाशक किथे अख अटकाई अथसि। पर तॾहिं बि संदसि मंझि कढण जे लाइ चयईं त राजा तोखां सवाइ सॼो मुल्क सुञो आहे, हाणे ॻणतियूं छॾे हली दरबार कर त मन तुंहिंजी दिलि पिरभे। पर राजा ते को बि असरु कोन थियो ऐं नेठि पंहिंजे दिलि जी ॻाल्हि दोस्त खे ॿुधायईं त जिन खे हणी कान कुर्ब जो मारियो महबूबन, से हली दरबार में कंहिंसां सूर सलिन। वज़ीर खे पक थी वई त राजा खे कंहिं नाज़नीन जे इश्क फटी करे विधो आहे। जे इन जो बिलो न कबो त राजा जो अलाए कहिड़ो हाल थींदो। तंहिं करे उन औरत जे नाले निशान बाबति पुछाईंसि त जंहिं ॾेई आग इश्क जी अन खे राजा रमायो, सा केरु आहे किथे रहे तंहिंजो नालो ॿुधायो। यानी राजा उहा केरु आहे किथे थी रहे ऐं संदसि नालो छा आहे जंहिं तोखे इश्क जे आड़ाह में उछलायो आहे। तंहिं ते राजा वरंदी ॾिनी त जंहिं मुंहिंजी दिलि खे बिरह जी बाहि बछे आराम खसियो आहे, तंहिंजो नालो लैला आहे ऐं नगर शहर में रहे थी। वज़ीर खे रुगो पार पता खपंदा हुआ, सो इहा ॻाल्हि ॿुधी पुछाईं त साईं इन्हीअ में ॻणतीअ जी कहिड़ी ॻाल्हि आहे। हीअ त हिकिड़ी छोकिरी आहे, पर जे चओ त नंगर जूं समूरियूं छोकिरियूं हाणे हाज़ुर करियां। वज़ीर जी दिलदारीअ खां पोइ राजा कुझु सरहो थियो ऐं कुझु खाधाई पीताई। ॿिए ॾींहुं वज़ीर मगधर पंहिंजा माण्हू लैला जी ॻोल्हा लाइ नगर ॾांहुं मोकिलिया। जिन अची ख़बर ॾिनी त उहा ज़ात जी रेॿारिण आहे। वज़ीर राजा खे उन जी हक़ीक़त खां वाक़िफ़ करे चयो त हुन जे माइटनि सां सौं सिधो संग घुरणु तव्हांजे शान वटां न आहे। मुंहिंजी सलाह आहे त आउं पहिरीं वञी हुन जे माइटनि सां सॼी ख़बर करे इहा ॻाल्हि हुलाईंदुसि त पूना राय जो हिकिड़ो वज़ीर लैला सां शादी थो करे, पोइ हिते वठी अची अव्हां जे हवाले कंदुसि। राजा खे संदसि ॻाल्हि वणी, सो खेसि यकदमि नगर शहर ॾांहुं रवानो कयईं। मगधर मंज़िलूं हणी अची नगर शहर में पहुतो ऐं मिलियल ॾस मूजिबि शहर जे उभरंदे छेड़े ते वञी रेॿारिण जो घर ॻोल्हे लधाईं। लैला जे पीउ सां मिलियो, हाल अहिवाल ॾेई वठी जॾहिं दंगु कयईं तॾहिं ओचितो मगधर जी नज़र वञी लैला ते पई। खेसि ॾिसण सां संदसि होश ख़ता थी विया। हुन बि केतिरियूं ई सुहिणियूं ॾिठियूं हुयूं, पर हिते ॻाल्हि ॿी हुई। दिलि में अची बेईमानी जाॻियसि, पर हाणे ॻाल्हि हथां छॾाइजी वई हुई जो हीउ लैला जे माइटनि खे सॼी ख़बर ॾेई वेठो हो। तंहिं करे ख़्यालु कयईं त अहिड़ी खेॾ कजे जो राजा खां अॻु में मूंसां मेलो थिए। आख़िर वझ वठी लैला सां पंहिंजे दिलि जो हाल ओरियईं। उहा वीचारी बाली भोली हुई, सा हुन जी ॻाल्हि में अची वई ऐं 2-3 ॾींहं ॾाढा ख़ुशी ऐं क़ुर्ब में गुज़ारियाऊं।
तंहिंखां पोइ सही संभरी तयार थी पूना राय जे शहर ॾांहुं रवाना थिया ऐं मंज़िलुनि ते मंज़िलूं कंदा अची उते पहुता। राजा खे जॾहिं इहा सुध पई त मगधर कामयाबीअ सां वापसि मोटियो आहे तॾहिं ॾाढो ख़ुशि थियो। हुनखे तमामु घणा इनाम इकराम ॾेई घर रवानो करे पाण लैला खे वठी अची महिलात में रिहाण करण लॻो। थोरनि ई ॾींहंनि जे प्यार कुर्ब सां मगधर लैला खे मोहे छॾियो, सो हूअ ज़ाहिरी तरह त राजा सां रिहाण कंदी रही, पर संदसि दिलि वज़ीर खां सवाइ ॿाताड़ी हुई। कुझु चई बि न थे सघी, तंहिं करे माठ करे राजा सां वेही रही। किन ॾींहंनि गुज़रण बाद लैला खे वज़ीर जी ॾाढी सिक थी। सो छा कयईं जो हिकिड़ी चालाक बानीअ खे पंहिंजो करे वज़ीर मगधर खे लिक चोरीअ महलात में घुराए वरिताईं, जो सॼी राति ख़ूब रिहाणियूं करे सुबुह जो हलियो वियो। पोइ अहिड़ीअ तरह लैला ऐं मगधर जूं मुलाक़ातूं थींदियूं रहियूं, जिन जी ख़बर राजा त ठहियो पर बानीअ खां सवाइ ॿिए कंहिं बनी बशर खे कान हुई। हिकिड़े ॾींहुं राजा अकेलो घुमंदो घुमंदो अची हिकिड़े ब्राह्मण छोकिरे जे भरिसां लंघियो, जंहिं को हिसाब वेठे कयो। राजा बि अची मथां बीठुसि ऐं हुन जे हिसाब किताब खे ॾिसी खिलण लॻो। राजा जे खिल ते छोकिरे खे ॾाढी कावड़ लॻी, सो यकदमि ज़मीन ते लीका कढी हिसाब करे चयाईंसि त वेरी भाई वाहरू, कलर खाए कोट, जूठो खायो जखूं हणी, भाई थो अबोट। यानी ऐं राजा, तूं पंहिंजे दुश्मन खे सॼण थो सम्झी, पर तुंहिंजे कोट खे कलर खाई वियो आहे। खाई थो ओबारियल खाधो ऐं बटाकूं पियो हणी अछूत खाधे जूं। छोकिरे जे वातां इहे गुजारत में कणा वेण ॿुधी पूना राय त हको बको थी वियो। छोकिरे जी ॻाल्हि सम्झी कान सघियो, तंहिं करे चयाईंसि त छोकिरा खोले ॿुधाए त ॻाल्हि छा आहे। पर छोकिरे ॿुधाइण खां सफ़ा इनकार कयो, चए त राजा थियो आहीं, पर तो में मूं जेतिरो बि अकुल कोन्हे, त पोइ तुंहिंजो ॾोह कोन्हे। राजा छोकिरे खे घणियूं ई मिनथूं कयूं, पर छोकिरे सची कान कई। नेठि राजा कावड़जी चयसि त जे सची नथो करीं त माराए छॾींदो साईं। बादशाह खे कावड़ में ॻाढ़ो ॾिसी छोकिरो डिॼी वियो ऐं दिलि में चयईं त आप सिर ते बाप घोरियो, हरू भरू पाण खे छो मारायां। तॾहिं राजा खे चयईं त तोखे इश्क अंधो कयो, तुंहिंजे सिर ते विञाई सूंहं, हुत लैला मगधर पाण में वेठा कनि विरूंह। यानी ऐं राजा, तोखे इश्क अंधो कयो आहे जो का बि ख़बर कान थी पवई। ख़बर अथई त तुंहिंजी ज़ाल लैला मगधर सां महिलात में कुर्ब वंडे पंहिंजी उहा सूंहं विञाए छॾी आहे, जंहिं ते तूं मस्तु थियो घुमी। छोकिरे जे वातां इहे लफ़्ज़ ॿुधी राजा पूना राय खे बाहि वठी वई। छोकिरे खे चयईं त जे ब्राह्मण न हुजी हां त इते जो इते मारे छॾियां हां, पर हाणे इन ई शर्त सां जीअदान ॾियईं थो त 7 ॾींहंनि अंदरि जेकॾहिं लैला ऐं मगधर जे इश्क जी साबिती मिलियमि त वाह, न त फांसी चाढ़े छॾींदो साईं। छोकर ॾिठो त हफ़्ते में राजा खे साबिती मिले या न मिले, सो पाण ई हुनखे सलाह ॾिनई त पंधु अणांगो शहर परे बारी बहानो। राजा इहो इन ई ॻाल्हि जो ॼाण जो निशानो, यानी तूं शिकार जो बहानो करे वज़ीर खे साण वठी पराए हंध ते वञ। फलाणीअ राति मगधर लैला सां मिलण जो अंजाम कयो आहे, उन ई राति जेकॾहिं हू को बहानो करे शहर ॾांहुं मोटी अचे त पक ॼाणज त लैला सां मिलण जो अंजाम ई आहे, पोइ तोखे साबिती मिली वेंदी। राजा छोकिरे जी सलाह मञे महिलात में मोटी आयो। हाणे राजा जे दिलि में अची चोरा खोरा थी त कंहिं तरह उन ई हक़ीक़त जी परख वठां। सो ॿिए ॾींहुं शिकार जो बहानो करे वज़ीर ऐं कुझु लश्कर साण करे कंहिं अणांगे पासे उसयो। सॼो ॾींहुं हलंदे हलंदे जॾहिं शहर खां हिकिड़े ॾींहं जे पंध ते निकिरी विया ऐं राति थियण वारी हुई, तॾहिं वज़ीर बादशाह खे अर्ज़ु कयो त राजा, मुंहिंजी दवा घर रहिजी वई आहे, जो अधु राति जो खाइणी ज़रूरी आहे। तंहिं करे मोकल ॾियो त घर वञी वक़्त ते दवा खाई सघां ऐं वरी अची तव्हां सां मिलां। राजा वज़ीर जो बहानो सही सम्झी खेसि मोकल ॾिनी। वज़ीर जे वञण खां पोइ राजा वीचारियो त हाणे ख़बर लहिजे। बसि उहा महल उहो पंधु लश्कर खे उते छॾे वज़ीर जी खणी पुठि वरिताईं। वज़ीर त अधु राति जो वञी महिलात में पहुची लैला सां कुर्ब वंडण लॻो हो। खेसि राजा जे मोटी अचण जो असुलु ख़्याल ई कोन हुअसि। सिज अञा कनी मस कढी त राजा अची महिलात में पेर पातो। कुदरत ख़ुदाजीअ सां उन वक़्तु लैला जी ख़ासि राज़दार बानी निकिती साम्हूं राजा खे ईंदो ॾिसी डिॼी वई, पर पोइ यकदमि पाण संभाले लैला खे इतलाह करण ख़ातिर बैत ॾिनई त पूना राय पलटियो
आयो तुंहिंजे देस, मगधर लैला छॾ खणी मतां काट का कटेस। यानी पूना राय तुंहिंजे मुल्क में मोटी आयो आहे, तंहिं करे हाणे लैला खे छॾ मतां मुफ़्त में मारिजी वञी। मगधर ऐं लैला जिन हिकिड़ी कोठीअ में रिहाण पए कई, से बानीअ जी ॻाल्हि ॿुधी सम्झी विया त राजा मोटी आयो आहे। सो डप में लैला छा कयो जो मगधर खे हिकिड़ी वॾी संदूक में बंदि करे लिकाए छॾियो। बानी अंदरि पहुची ॾिसे त संदूक मां मगधर जे ॾकण जो आवाज़ पे आयो। वीचार कयईं त जेकॾहिं राजा ॿुधी वरितो त पोइ ख़ैरु कोन्हेसि। सो मगधर खे दिलासो ॾियण जे लाइ गाहु ॾिनई त लैला तोखे लपेटियो, तूं करहल कंबी कोह, जेको लैला सां लव करे तंहिंजी दारूं दवा न कोए। यानी ऐं वज़ीर, तोखे लैला लिकाए छॾियो आहे, पोइ ॾकीं छो थो? तोखे ख़बर कान्हे त हथ वढीअ जो वेजुन तबीब लैला सां इश्क़ कयो अथई, त हाणे ॾकणु बंदि कर, न त राजा ॿिन्ही खे माराए छॾींदो। बानीअ जी ॻाल्हि ॿुधी मगधर कुझु होशियारु थियो ऐं ॾकणु बंदि कयईं। थोरीअ देरि खां पोइ राजा बि अची महिलात में दाख़िल थियो, पर बानीअ जूं चयल ॻाल्हियूं ॿुधियूं हुआईं, तंहिं करे शकी हालत में हेॾां होॾां ॾिसणु लॻो। इन जे विच में मगधर जी ज़ाल खे ख़बर पइजी वई त मगधर महिलात में लिकल आहे ऐं मथां राजा अची वियो आहे। सो पंहिंजे मुड़ुस जे बचाव जे लाइ यकदमि महिलात में आई ऐं महिलात जे चौगिर्द चकर हणणु लॻी। बानीअ खेसि इन ई हालत में फिरंदे ॾिठो, सो अची डप वरायोसि त मतां राजा ॾिसी वठेसि ऐं फकड़ फाटी पए। तंहिं करे खेसि वज़ीर जी सलामतीअ जी ख़ातिरी ॾियण लाइ गाहु ॾिनईसि त वञी भूरी आनंद कर, तुंहिंजो भलो कंदो भॻवान, सुबुह थींदो दर खुलंदा, तोखे मिलंदो अची महिमान। यानी वञी आराम कर, भॻवान कंदो त सभु ख़ैरु थींदो, सुबुह जो जंहिं महिल दर खुलंदा तोखे तुंहिंजो महिमान मिली वेंदो। राजा महिलात में घिरण खां पोइ इहे टई ॻाल्हियूं ॿुधियूं, सो हेकारी पक थियसि त मगधर महिलात में ई आहे। तंहिं करे कावड़ में भरिजी बानीअ खे अची चोटीअ खां वरितईं ऐं चयाईंसि त कर ख़बर, इहो तो छा थे चयो? बानी तमामु चालाक हुई, तंहिं ठह पह जवाबु ठाहे ॿुधायुसि त साईं, अॼु शाम जो आउं तलाउ ते वई हुयसि त ॾिठुमि त हिकिड़ो भंवर पबुण जे गुल ते वेठो आहे। उन ई वक़्तु सिजु पए लथो, मूं ख़्यालु कयो त हाणे जे भंवर न उथियो त गुल में पूरजी वेंदो। इहो ॾिसी चयमि त पोना राय पलटियो, आयो तुंहिंजे देस, मगधर लैला छॾे उथी मतां काट का कटेसि। पूना राय जी माना सिज आहे ऐं भंवर खे मगधर चइबो आहे। असीं पबुण जे गुल खे लैला चवंदा आहियूं, सो मूं उहो भंवर खे थे चयो। राजा जवाबु ॿुधी चुप थी वियो ऐं खांइसि ॿीअ ॻाल्हि जो मतिलबु पुछो। तंहिं ते बानीअ ॿुधायोसि त साईं, जॾहिं सिजु लथो तॾहिं गुल जो मोह बंदि थी वियो ऐं भंवर अंदरि रहिजी वियो, जो पाण छॾाइण जे लाइ अंदरि ई अंदरि फतकण लॻो। संदसि इहा हालत ॾिसी मूं ॻाल्हि ॾिनी त तोखे लैला लपेटियो, तूं करहल कंबी कोह, जेको लैला सां लव करे तंहिंजो दारूं दवा न कोए। राजा, इन ई ॻाल्हि जो मतिलबु इहो आहे त अड़े भंवर, तूं लैला यानी पबुण जे गुल ते मस्तु थी वेही रहें, आख़िर लैला तोखे पाण में लिकाए छॾियो। जॾहिं तूं लैला सां लव लातो आहे त पोइ ॾकीं छो थो? तंहिं ते राजा चयुसि त भला आख़िरी ॻाल्हि जो कहिड़ो मतिलबु आहे? बानीअ वरी अर्ज़ु कयो त राजा, जॾहिं भंवर गुल में पूरजी वियो तॾहिं ॾिठुमि त संदसि मादी भंवरी अची गुल जे चौधारी चकर ॾियण ऐं भूं भूं करण लॻी। इहो ॾिसी खेसि चयमि त वञी भोरी आनंद कर, तुंहिंजी भली कंदो भॻवान, सुबुह थींदो दर खुलंदो, तोखे मिलंदो अची महिमान। यानी ऐं गहेली, तूं वञी आरामी थी, सुबुह जो जॾहिं गुल खुलंदो तॾहिं तुंहिंजो महिमान तोखे अची मिलंदो। राजा बानीअ जा जवाब ॿुधी संदसि दानाई ऐं सियाणप खां ॾाढो ख़ुशि थियो। लैला ऐं मगधर ॾांहुं जेको शक हुअसि सो लही वियुसि, पर ब्राह्मण छोकिरे ते ॾाढी कावड़ लॻसि त अजायो पंहिंजे प्यारे दोस्त ते शक कयमि। पोइ बानीअ खे चयाईं त अए बानी, जेको घुरणो अथई सो घुर। बानीअ हथ ॿधी अर्ज़ु कयो त साईं, मूंखे धणीअ जी दुआ सां अव्हां जो ॾिनो अॻे ई घणो आहे, बाक़ी जेकॾहिं इहा वॾी पेती ॾियो त महिरबानी थींदी। राजा चयुसि त भली खणी वञ। बानी उहा पेती खणाए घर पहुती। उन मां वज़ीर खे कढी घर रवानो कयईं। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर राजा घोड़े ते चढ़ी अची उते पहुतो जिते ब्राह्मण छोकिरो रहंदो हो। छोकिरे खे ॾिसी चयाईं त तो त कूड़ ॻाल्हायो आहे, तंहिं करे तोखे मारींदुसि। उते ब्राह्मण छोकिरे जवाबु ॾिनुसि त राजा, वज़ीर त चालाकीअ सां निकिरी वियो, पर तव्हीं हींअर ई वञी राणीअ खे हुकुम करियो
त हार सिंगार करे 9 लखो हार पाए तव्हां सां मुलाक़ात करे पोइ पाण ई ख़बर पइजी वेंदी त केरु कूड़ो ऐं केरु सचो आहे, छाकाणि त वञण वक़्तु उहो हार तड़ तकड़ में वज़ीर जे खीसे में रहिजी वियो आहे। राजा चयो त चङो, ही भेरो वरी बि आउं तुंहिंजी ॻाल्हि मञां थो, जे कूड़ साबित थियो त पोइ तुंहिंजो बचणु मुश्किल। ईअं चई राजा पोयनि पेरनि ते वापसि दरबार में आयो ऐं वज़ीर खे उते विहारे हिकिड़े नौकर जे हथां राणीअ खे चवाए मोकिलियईं त हार सिंगार करे 9 लखो हार पाए वेह त अचां थो। राणी लैला खे जॾहिं इहो हुकुम पहुतो तॾहिं अची आंध मांध लॻसि, छो जो हार वटसि कोन हो ऐं मगधर जे कोट जे खीसे में रहिजी वियो हो। राणीअ जी इहा हालत ॾिसी बानी खांइसि सबबु पुछो, जंहिं ते हुन समूरी हक़ीक़त करे ॿुधायसि। बानीअ खेसि चयो त फ़िकुर न कर, आउं पाण ई थी बंदोबस्तु करियां। ईअं चई वेस बदिलाए फ़क़ीर बणिजी किस्तो हथ में खणी ऐं सिधी दरबार में आई ऐं ईंदे शर्त सदा हयईं त पहिरीं सलाम राजा जो, ॿिए वज़ीर जी वार, टियों सलाम कचहरीअ जो, जीवन जीवे द्वार। बानी जेतोणीक बदिलियल वेस में हुई पर वज़ीर हुनखे सुञाणे वरितो ऐं इहो बि सम्झाईं त हार लाइ आई आहे, सो यकदम चयाईं त ॿियो न मूं वटि आहे हाज़ुर, रोकड़ न को नोट, अचु फ़क़ीर दुआ कर, वठी वञु ख़ैर में कोट। ईअं चई कोट लाहे फ़क़ीर खे ॾेई छॾियईं, जंहिंजे खीसे में हार बि पयल हो। कोट हथ करे बानी मोटी वई ऐं हार वञी राणीअ खे ॾिनई। राणी ॾाढी ख़ुशि थी ऐं हार सिंगार करे 9 लखो हार पाए वेही रही। कुझु वक़्त खां पोइ राजा महिलात में आयो, ॾिसे त राणी हार सिंगार करे वेठी आहे ऐं 9 लखो हार बि पायूं वेठी आहे। राजा इहो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं समूरा शक गुमान लाहे छॾियईं ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो ब्राह्मण छोकिरे खे दरबार में घुराए ऐं उनखे माराए छॾियईं। दोस्तो, कॾहिं कॾहिं सच ॻाल्हाइण ऐं सची ख़बर ॾियण जो अंजाम ईअं बि थींदो आहे। हीअ लोक कहाणी डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच साहब जी लिखियल हुई, जेका अव्हां जी ख़िदमत में पेश कईसूं। अहिड़ियूं ई वधीक सुठियूं सुठियूं कहाणियूं ॿुधण जे लाइ असांजे पेज खे फॉलो ज़रूरु करियो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।